अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। हल्ला के हेडलाइंस पर। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ दरख़्वास्तुनि ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत तरफ़ां गुम थियल माण्हू बाज़ियाब न कराइण ते कावड़ जो इज़हार। सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खां जवाब घुरी वरितो। गुम थियल माण्हुनि बाबति हिरासती मर्कज़नि खां बि जवाब तलब। अदालत FIA खां गुम थियल माण्हुनि जी ट्रैवल हिस्ट्री तलब करे वरिती। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस विघे वधीक 54 मरीज़ पहुची विया। फौतुनि जो अंग वधी 11,157 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,363 नवां केस रिपोर्ट। मुल्क में वबा सचलन जो अंग वधी 5,27,146 थी वियो। सिंध में 2,28,470, पंजाब में 1,51,603, बलूचिस्तान में 18,670, KPK में 64,373, इस्लामाबाद में 40,430, गिलगित बल्तिस्तान में 4,894 ऐं आज़ाद कश्मीर में 8,706 केस रिपोर्ट। जो बाइडन अमेरिका जो 46 सदर बणिजी वियो। कैपिटल हिल में हलफ बरदारी तकरीब दौरान जो बाइडन 46 सदर जी हैसियत सां कसम खणी वरितो। जो बाइडन जो चवणु आहे त अॼोको ॾींहुं अमेरिका जमहूरियत ऐं उम्मीद जो ॾिहाड़ो आहे। अमेरिकी आइन जी ताक़त ते यकीन रखां थो। असां दहशतगर्दी खे शिकस्त ॾींदासीं। कमला हैरिस अमेरिका जी पहिरीं नायब सदर बणिजी वई। अमेरिका जे नए सदर जो बाइडन जो चवणु आहे त अमेरिकी तारीख़ में पहिरियों भेरो हिकु औरत नायब सदर जे उहिदे ते मुक़ररु थी आहे। कमला जो नायब सदर बणजण अमेरिकी तारीख़ में इनक़लाबी क़दम आहे। मुंहिंजे इक़्तिदार जा 4 साल बहितरीन रहिया। तारीख़ी कारकर्दगी ॾेखारी। कोरोना न हुजे हा त कारकर्दगी वधीक बहितर हुजे हा। डोनाल्ड ट्रंप जो मैरीलैंड में अलविदाई खिताब। अपोजिशन वारा केतिरो बि ब्लैकमेल कनि, NRO कंहिं सूरत में न ॾींदुसि। परवेज़ मुशर्रफ ताक़तवर हूंदे बि फौरन अॻियां गोॾा खोड़े NRO ॾिनो। फॉरेन फंडिंग केस जी ओपन ॿुधणी थियणु घुर्जे। चैलेंज कयां थो त फॉरेन फंडिंग केस TV ते लाइव ॾेखारियो वञे। केस में पार्टी जे सरबराहनि खे बिहारे ॿुधो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो वज़ीरिस्तान में क़बाइली अॻवाननि खे ख़िताब ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल। इमरान ख़ान जो चवणु आहे त फॉरेन फंडिंग केस उथारण ते अपोजिशन जो थोराइतो आहियां। ही सभु साम्हूं अचणु घुर्जे त तहरीक इंसाफ़ ऐं अपोजिशन जमायतुनि खे फंडिंग किथां थींदी रही आहे। सिंध हुकूमत वारे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़िलाफ़ नैब पारां दाख़िल रेफरेंस खे बदनीयती ते बदल करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सईद गनी ऐं हुकूमती तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त वॾे वज़ीर ख़िलाफ़ रेफरेंस नैब नियाज़ी गठजोड़ जो नतीजो आहे। सिंध हुकूमत जी साख खे नुक़सान पहुचाइण लाइ जो सभु कुझु कयो पियो वञे। नैब रेफरेंस दाख़िल करे असांखे हिरासा नथी करे सघे। कुझु कुवतूं नथियूं चाहिनि त सिंध में PPG हुकूमत हुजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबे जी अवाम जी भलाई लाइ कम कया आहिनि। असां अहिड़े क़िस्म जे केसनि खां डिॼण वारा न आहियूं। वॾे वज़ीर ख़िलाफ़ दाख़िल रेफरेंस जो कानून मूजिब जवाब ॾींदासीं। जैकबाबाद में मिल्कियत जे तकरार तां बलूचिस्तान जो पुलिस एहलकार क़तल। जवाबदार अज़ीज़ नेमतुल्लाह सुमरो ते बंदूक जा फायर करे क़तल कयो। पुलिस जवाबदार जे भाउ खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त मुख्य जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। ठुल में माइटनि वटि घुमण आयल नौजवान पुरसार नमूने गुम। वारसनि तरफ़ां अगवा जो शख़्स आहे। कंदकोट में इंडस हाईवे ते मोटरसाइकिल ऐं ट्रॉलर में टक्कर। हिकु ॼणो फौत। रोड हादसे में गौसपुर वासी फ़कीर मलिक फौत थियो।
वहीं सखर जे न्यू पिंड वारे इलाइक़े में ज़हरीलो खाधो खाइण सबबि नीगर फौत वासिम मुगल जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल।